अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अव्हांजो पंहिंजो नजफ़ अली। इन दुआ सां त अलाह कंदो जिते हूंदा ख़ुशि हूंदा, सुखिया हूंदा, आबाद हूंदा। अॼु जे शख़्सियत जो पॉडकास्ट करे रहियो आहियां, मज़ाह जी दुनिया में हू हिकु अलॻि मक़ाम रखनि था। असां वटि पाकिस्तान में कॉमेडी में कुझु अहिड़ा आर्टिस्ट बि आया जंहिंमें मुनवर ज़रीफ़, हू हिकु जाइ ते बीह करे कॉमेडी कंदो पर पूरी दुनिया खिलाईंदो हुयो। रंगीलो, हू ठेंग टपा ॾेई करे पूरी दुनिया खे खिलाईंदो हो। पर हीउ जेको आर्टिस्ट आहे, हीउ पंहिंजे पर में हिकिड़ो अलॻि मक़ाम रखे थो। ही एज़ अ मेल थी करे हिकिड़ी फीमेल गेटअप में अची करे परफॉर्म करे थो। ऐं मूंखे पूरी उमेदु आहे तव्हां सम्झी विया हूंदा, वन एंड ओनली फज़ीलत बेगम उर्फ़ ज़ाकिर शेख। अस्सलाम वालेकुम ज़ाकिर भाउ, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? वालेकुम सलाम, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? अल्लाह जा एहसान, अल्लाह जा करम, वॾी महिरबानी, लख लाइक़। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, असां अॻु में हिकु चकर पॉडकास्ट करे चुका आहियूं। सो उनमें कुझु टेक्निकल वजूहात जे करे असांखे ॿीहर पॉडकास्ट करिणो पए थो। सो वॾी महिरबानी, अव्हांजा लख कुर्ब, वॾा वड़ जो अव्हां वरी ॿीहर टाइम ॾिनो। तव्हां सां प्यार आहे, मोहबत आहे, ऐं तव्हां सां उहा ॻाल्हि त आहे कोन जो माण्हू ॿीहर टाइम न ॾिए। तव्हां लाइ टाइम ई टाइम आहे। मोहबतूं। अच्छा, भला इहो ख़्यालु कीअं आयो त कॉमेडी मूंखे करणी आहे, पर कॉमेडी मूंखे, बल्कि आउं इहा चई सघां थो त इन सिन्फ़ में करणी आहे, त इहो ख़्यालु कीअं आयो? नजब भाउ, मां जॾहिं मतिलबु एज़ ए मेकअप आर्टिस्ट हुयुमि त उते जॾहिं बि कंहिंखे तयारु कंदो हुउमि या कुझु कंदो हुउमि त पोइ मां आवाज़ु कढंदो हुउमि या मां मस्ती कंदो हुउमि त सभु चवंदा करी छो नथो। त पोइ जॾहिं कंहिंखे मां चवंदो हुउमि त उहे चवंदा न तूं नथो करे सघें, तूं छा चए, हल बाबा हल पंहिंजो मेकअप जो कमु कर, तूं वरी हेॾे काॾे ईंदे। अच्छा, इहे केरु चवंदा तव्हांखे? जेके डायरेक्टर हूंदा, अगरि कंहिंखे मां चवंदो हुउमि त। उन खां पोइ वरी मूंखे शौक़ु ॼाणायो वियो त भाई सभु ॻाइनि था, फील्ड चेंज कर ऐं ॻाए। त मूं जेको आहे हिकु ॿ ट्रेक ते जेको आहे ॻायो। त पोइ उन में असांजा काफ़ी दोस्त हुया जेके, ऐं हिकिड़ो प्रोग्राम हुयो पंहिंजे कंहिं चैनल ते, त उते असांजा होस्ट बि हुया, नाला मां न खणंदमि। उन्हनि चयो त अच्छा तव्हांखे ख़बर आहे त केॾो वॾो ज़वाल आहे, ज़ाकिर शेख बि ॻाए थो। अच्छा। हा, ऐं मूंखे अञा वधीक शौक़ु थियो, अञा मूंखे वधीक शौक़ु थियो। छो जो जेतिरा बि माण्हू आहिनि असांजे सिंधी मीडिया में मुंहिंजे साम्हूं आया आहिनि, मां हुननि खे इलाही वेझो ॾिठो आहे। पोइ मूं चयो मूंखे करिणो आहे। उन खां पोइ मां जंहिं चैनल ते कमु कयां पियो मेकअप आर्टिस्ट जो, त उते कॾहिं कॾहिं ईअं थींदो हो त कोई आर्टिस्ट रिकॉर्डिंग ते नथो अचे, बारिश थी वई आहे या उनखे पेमेंट जो इशू आहे, उनखे पेमेंट पंहिंजे उनजी नथा ॾियनि, त पोइ मूंखे जेको आहे छोकिरी ज़ोया जेका आई, उहा मां आहियां ईअं ॻाल्हाइण जो मतिलबु जेको ईंदो आहे उहो चई ॾींदो आहे। त पोइ मूंखे नवीज़ चवंदो त ज़ाकिर ऐं वेठो त तूं उअं ई बि आहीं ऐं वेही रहो प्रोग्राम में, त अकेली कंहिंसां ॻाल्हाईंदी, केतिरो ॻाल्हाईंदी। अच्छा, मां उहो उन खां दुपटो वठी करे ऐं जेंट्स वारे हिन में शीमेल थी वेही रहंदो हुउमि। कॾहिं कहिड़ो कयो, कॾहिं तक़रीबन साल पूरो मूंखे उन्हनि यूज़ कयो ईअं। उन खां पोइ त मूं प्रॉपर माना गेटअप खणी पंहिंजो चेंज कयो, ड्रेसिंग कई, सभु कुझु कयो। त उन चैनल वारनि खां जॾहिं मां पैसनि जी ॻाल्हि कई त उन्हनि चयो त तव्हांखे पघार मिलंदी आहे न मेकअप आर्टिस्ट जी, ऐं तव्हां जेको इहो कयो पिया, असां तव्हांखे प्लेटफॉर्म ॾिनो आहे। त मूं चयो तव्हां मूंखे प्लेटफॉर्म न ॾिनो आहे, तव्हांजो जॾहिं को आर्टिस्ट नथो अचे त मां कमु कयो आहे ऐं पूरो साल कयो आहे, हाणे मुंहिंजो हक़ु आहे। त ईअं कंदे KTN वारनि जेको आहे मूंखे चयो, अनीता कंदी हुई प्रोग्राम, त उन मूंखे घुरायो त तव्हां हिकिड़े प्रोग्राम जे लाइ अचो। त मूं हिकिड़े प्रोग्राम जे लाइ मां वियुमि, त उनखे मैडम चयो, अच्छा मैडम जा इहे लख कुर्ब लख थोरा, त मैडम सम्झी वई, मैडम हिना उहो सम्झी वई त हीअ आर्टिस्ट आहे। त मूं चयोमांसि मैडम मां तव्हां वटि पोइ मेकअप जी बि जॉब कयां। हुन मूंखे चयो त न, तव्हां मुंहिंजे लाइ मेकअप आर्टिस्ट न आहियो, तव्हां आर्टिस्ट आहियो, तव्हां मूं वटि कमु कयो। ऐं उते हिकु टाइम ते मां नजब भाउ तक़रीबन मुंहिंजा 5 प्रोग्राम हलंदा हुया। 5 प्रोग्राम हलंदा, KTN न्यूज़ ते हलंदो हो, गवर्नमेंट ऐं कशिश ते हलंदो हो प्रोग्राम, मज़ागिरी, ऐं हिकिड़ो ॿियो प्रोग्राम अनीता कंदी, उहे माना महीने में मुंहिंजा 20 प्रोग्राम हलंदा हुया। एतिरा सारा उन्हनि मूंखे प्रोग्राम ॾिना ऐं उन्हनि जा लख कुर्ब। पर जंहिं चैनल ते मूं क़ुर्बानी ॾिनी उन चैनल ते मूंखे कुझु बि न मिलियो। असां तव्हांखे प्लेटफॉर्म ॾिनो आहे। हाणे इहे एॾियूं शयूं बर्दाश्त करे ऐं पोइ उन खां पोइ अची फज़ीलत बेगम
चयो त बाबा हाणे सोशल मीडिया जो दौर अची वियो आहे, कमु कयूं। पोइ यूट्यूब ते कमु स्टार्ट कयो। अच्छा, कीअं था सम्झो जेके वॾा वॾा इदारा जेके पंहिंजे उरूज ते अलाह करे सदाईं क़ाइमु रहनि, असांजी दुआ आहे। अॼु अलाह साईं जॾहिं तव्हांखे पंहिंजे हथ में हिकिड़ो इख़्तियार ॾेई छॾियो आहे हिकिड़ी मोबाइल जो, त तव्हां वटि हिकिड़ो पंहिंजो चैनल आहे, कीअं था फील कयो त अलाह साईं सॼो इख़्तियार जेके असां सोचंदा हुआसीं त भई चैनल माना वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे, त उहो अलाह साईं तव्हांखे इख़्तियार पंहिंजे हथ में ॾेई छॾियो। हथ में ॾेई छॾियो आहे। नजब भाउ, जीअं तव्हां ॻाल्हि कई त जेको आहे PTV जो दौरु ईअं हुयो, ऐं उहो असां ॾिठो बि ऐं ॿुधो बि, पर अलाह साईं जी अहिड़ी महिरबानी थी, असां वरी उन दौर में आयासीं त PTV असांखे सॾ थी करे ऐं असां वञूं कोन था। असां वञूं कोन था, त इहो दौरु अची वियो आहे। मां तव्हांखे छा ॿुधायां त असां सां छा छा थियो। ऐं हाणे इहो ॾाढो सुठो थो लॻे त सभिनी आर्टिस्टनि वटि तक़रीबन पंहिंजा चैनल आहिनि, ऐं पंहिंजा डायरेक्टर रखियल आहिनि, ऐं पंहिंजा एडिटर रखियल आहिनि, त इहो वधीक सुठो थो लॻे। ऐं हाणे कंहिंजा गेजू न आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु, इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे। अच्छा, भला असां वटि त हिते को सिखिया जो कॉमेडी में एतिरा इदारा कोन्हनि, तव्हां भला किथां सिखिया वरिती का? न, मूं सिखिया कंहिंखां बि कोन वरिती, न मां सिखिया वरिती, न मां कंहिंजी नक़ल कई। अच्छा, घणनि माण्हुनि मूंखे चयो त तव्हां आपा शबीरा जी नक़ल पिया कयो, पर आपा शबीरा सां लास्ट में अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे, त आपा सां मुंहिंजो प्रोग्राम हले पियो गॾु, त मां आपा खे चवां पियो, आपा तव्हां सां मुंहिंजो आवाज़ु मिले थो? त आपा चयो न बाबा बिल्कुलु बि न, तूं पंहिंजो कमु थो करीं, मां पंहिंजो कमु थी कयां। हाणे आपा शबीरा जो त को नेमल बदल आहे कोन, थी नथो सघे। हो पंहिंजी जाइ ते पाण हुई, हुनजो कोई नेमल बदल न आहे। असां त स्ट्रगल आहियूं, अञा स्ट्रगल कयूं पिया। अच्छा ॾिसो, कॉमेडी जो असां वटि त आहिनि सिर्फ़ु हिकिड़ा मख़सूस जेके ॿाहिरि असांजा दोस्त कमु कनि था, जेके कॉमेडी में कमु कनि था, उनजो तव्हां सां कीअं माना हिकिड़ो एटमॉस्फेयर कीअं माहौल पाण में, तव्हांजो पाण में जेके बि आहियो, जेके आहे त हिकिड़ो मख़सूस तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में को 8-9 आर्टिस्ट हूंदा जेके त हींअर कॉमेडी कनि था, उनमें तव्हांजो नालो बि सरे फ़हिरिस्त आहे। बिल्कुलु आहे, पर नजफ़ आहे जेकॾहिं असां पाण में 4-5 हिकु हुजूं न, त पोइ ईअं न हुजे त हिकिड़ा परेशान हुजनि, हिकिड़ा जेके आहिनि ख़ुशि हुजनि, पाण में हिकिड़ा ई न आहे, बिल्कुलु बि न आहे, माना ॿधी न आहे पाण में, ॿधी न आहे। हिकिड़ा ई वरी मां टिपिकल सिंधी ॻाल्हाईंदो आहियां, बख्शण साहिबु चवंदो आहे त तव्हांजा इहे टिपिकल सिंधी जा जेके हूंदा आहिनि लफ़्ज़, त पर उन में मां चवां पियो त माना ॿधी न आहे, एको न आहे, ऐं जेको हुजणु खपे, छो जो थोरा माण्हू आहियूं असां, बिल्कुलु थोरा माण्हू, तव्हांजी इंडस्ट्री हिकिड़ी नंढी इंडस्ट्री, नंढड़ी आहे। हा, त असां गॾिजी जेकॾहिं कमु कयूं त वधीक मज़ो अचे ऐं वधीक सुठो हुजे, हिक ॿिए जी सपोर्ट कयूं। ऐं असांजे भर पासे वारनि मुल्कनि में या असांजे हिते पाकिस्तान में बि जेके असांजा उर्दू स्पीकिंग ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे ॾिसो उहे गॾिजी कमु कनि पिया। सही, ऐं केतिरा प्रोग्राम थियनि पिया। सही हक़ीक़त आहे। कपिल शर्मा शो ॾिसो तव्हां, कपिल शर्मा में केतिरा कॉमेडियन अचनि था, इहे पाण में गॾिजी ॾिसो, करे जॾहिं असां हुन कपिल शर्मा वारनि खे ॾिसी करे ऐं ॾिसंदा आहियूं ऐं वरी हुननि जे बजट जी ख़बर पवंदी आहे, त असां चवंदा आहियूं असांखे अटैक इहे ॾींदा। यकीन कयो, सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। मां तव्हांखे हाणे जी ॻाल्हि कयां त मां मूंखे जेको आहे मतिलबु कंहिं चैनल ते हुयासीं, 4 साल कमु कयो, पोइ जीअं चवंदा आहिनि न त ही हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा, का ख़बर ई न पई, का ख़बर ई न पई। 4 साल गुज़री विया ऐं उन में इलाही सारियूं मुश्किलियूं आयूं, माना 3-3 महीना सैलरियूं न थियूं, पोइ बि असां चयोसीं न, कमु करिणो आहे, कुझु बि न थींदो, पंहिंजा चैनल आहिनि, इहे असांजा पंहिंजा आहिनि, इन्हनि खां सवाइ असां किथे वेंदासीं। पोइ ख़बर पई 4 सालनि खां पोइ त जेको आहे असां एंटरटेनमेंट बंदि था कयूं, तव्हां सुभाणे खां न अचिजो। चलो ठीकु आहे। जॾहिं आर्टिस्ट कंहिं बि का बि ॻाल्हि सुठी न लॻे कंहिं डायरेक्टर जी, प्रोड्यूसर जी, त आर्टिस्ट कंहिं बि मजबूरी में छॾे वञे थो, त उनजी जेकी बि सैलरी आहे, 1 लाख आहे, 2 लाख आहे, उहा उनखे न मिलंदी। इन जे करे सुवाल इहो थींदो आहे, भई पाण छॾे हलियो वियो, पर जंहिंखे तव्हां पाण था कढो,
जेके तव्हां पाण था कढो तव्हां घटि में घटि 1 महीनो पहिरियां ॿुधायो. डेफिनेटली इहो हुजणु हिकिड़ो उसूल या आहे. जेॾी महिल उसूल तव्हां आहे. जवाबु था ॾियो उन महिल उनखे तव्हां सैलरी ॾियो लिफ़ाफ़े में विझी करे तव्हां चओ बाबा अॼु खां पोइ तव्हां न आहियो. न उहा सैलरी बि नाहे ॼणी. इहो हाल आहे. पर अलाह साईं ॿिया रस्ता खोलिया आहिनि. अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त जे शख़्स जेको आहे ज़िंदगी जा हिकिड़ा 20 साल तव्हांखे ॾिए थो वीचारे खे, जेके बि सभु चैनल सभु असांजा पंहिंजा आहिनि, 20 साल तव्हांखे ॾिए थो. 20 सालनि खां पोइ उनखां ॿियो कहिड़ो कमु थींदो जो तव्हांखे एंड टाइम ते जवाबु ॾियनि त हीउ छा कंदो, हीउ 20 सालनि में हीउ छा कमु करे सघंदो? कुझु बि न. अच्छा ऐं जवानी जो हिकिड़ो तव्हां वॾो मेन हिसो जेको उहो हिसो बि ऐं मतिलबु हुनजो अमाउंट बि एतिरो या त सिर्फ़ु पंहिंजी फैमिली खे हलाए सघे थो. न हू पंहिंजो घरु वठी सघे थो, न को साइड में बिज़नेस करे सघे थो. त को चलो हाणे ठीकु आहे मां बिज़नेस करे छॾियो आहे, हेॾां जवाबु अची वियो आहे चैनल तां, त अलाह सां हिन मां मूंखे रोज़ी ॾींदो. ऐं ज़ुल्म जी इंतिहा आहे त कंहिं बि चैनल जो एंटरटेनमेंट बंदि थी वञे. माना ऐं नजब मां तव्हांजी ॻाल्हि कटियां त इलाही घणो अफ़सोस आहे. मां ॾाढो विच में परेशान हुयुमि त तव्हां सां बि ॻाल्हि शेयर कई मूं. बिल्कुलु. त तव्हां मूंखे बल्कि कॉल कई. हिकिड़ा वाहिद माण्हू असांजी सॼी फील्ड में तव्हां हुयो त मूं हीअ ख़बर ॿुधी आहे त तव्हां चैनल ते हाणे न आहियो. मां ॾाढो परेशान आहियां 1-2 दोस्तनि जे लाइ. तव्हां पहिरियां नालो मुंहिंजो खयों, उनखां पोइ ॿियनि दोस्तनि जा बि तव्हां नाला खयां ऐं गुलाम अली जे लाइ बि तव्हां चयो. त नजफ़ अहिड़ा माण्हू बि कोन्हनि जेके असां सां गॾु कमु था कनि, घटि में घटि उहे त आवाज़ु खणनि. डेफिनेटली उहे त चवनि त न असांजा हे साथी आहिनि, असांजा कुलीक आहिनि ऐं हे ई काॾे वेंदा, हिननि जा बचा काॾे वेंदा. वाह. अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़ाकिर भाउ मूंखे ॿुधायो त हिकिड़ो मुख़्तियार मक्सी हिकिड़ो ॾाढो गीत कयो त रुलाए थी मानी रुवारे थी मानी. अच्छा कॾहिं फील थियो आहे ईअं त एज़ अ मेल थी करे ऐं जॾहिं आईने जे अॻियां बीह करे जॾहिं लिपस्टिक लॻे थी, अंदरि जा कहिड़ा अहसासात हूंदा आहिनि जेके त पेट छा थो कराए इंसान खे? अॼु मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो वरी मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो आहे ज़ुहान हैदर, त उहो मूंखे ॾाढो तंग कंदो आहे. त उहो जॾहिं मां तयारु थींदो आहे न त पोइ उहो सुवालु कंदो आहे त पप्पा हाणे माई थी काॾे थो अचे. अलाह साईं तव्हांखे रब साईं इहा सच थो ॿुधायां ऐं तव्हांजी इहा अलाह साईं तव्हांखे इन जो सिलो ॾींदो. इहो तव्हांखे इन साईं जो सिलो ज़रूरु ॾींदो. ऐं सच थो ॿुधायां त मूं वटि लफ़्ज़ न आहिनि ऐं जेके तव्हां परफॉर्म था कयो, सच थो ॿुधायां ऐं इहे घटि आर्टिस्ट आहिनि, अहिड़ा घटि आर्टिस्ट आहिनि. त उनखे मां जवाबु ॾींदो आहियां त बाबा तव्हांजे लाइ पैसा कमाइण थो वञा. जेकॾहिं मां माई थी वेंदमि त पोइ पैसा खणी ईंदमि, पोइ तोखे मां शयूं वठी ॾींदमि. हिकिड़ी ॾाढी भली हिकिड़ी कहावत बल्कि हिकिड़ी चवणी हिकिड़ी मशहूरु थी त जंहिं माण्हू जे खीसे में सभु पैसा हुजण जे बावजूद बि नथो वठे का शइ त उहो कंजूस न आहे, जे उहो पीउ आहे. जे सो अलाह साईं तव्हांखे हिमत ॾींदो ऐं अलाह साईं तव्हांजे लाइ आसानियूं पैदा कंदो. ऐं तव्हां सच थो ॿुधायो तव्हां हिकिड़ो फ़रिश्तनि जो कमु था कयो. हिकिड़ी मिसाल ॾींदा आहिनि त घर से मस्जिद दूर है, चलो किसी रोते हुए बच्चे को ये साल है. ऐं तव्हां त नेकी जो कमु था कयो इहो. सो बसि इहो हिकिड़ो मुंहिंजे पुछण जो सॉरी मूं इहो सवाल इन पॉइंट ऑफ व्यू सां सही पुछो आहे. अच्छा पेट त पली वेंदो, ठीकु आहे, मानी त खाई वठंदासीं. तव्हांखे चवंदुमि तव्हां ई मूंखे राशन वठी ॾेई सघो था, ठीकु आहे. मसइलो हूंदो आहे जंहिंखे घर पंहिंजो न आहे न उहो ॾाढो परेशान आहे. माना रेंट किथां ॾे. सही. जॾहिं जॉब न आहे, नौकिरी न आहे ऐं अॻिला कढी था छॾनि कमु कराए ऐं मतिलबु एतिरियूं ज़ातियूं डायरेक्टरनि जूं मालिकान खे त ख़बर न आहे इन्हनि शयुनि जी ऐं न हुननि खे ख़बर ॾियनि था त भई हिन खे असां रखियो अथसीं भई 4 एपिसोड कराईंदासीं तव्हां खां, तव्हांखे एतिरो अमाउंट ॾींदासीं. चइनि जे जाइ ते 16 एपिसोड कराइणा आहिनि. न साहब चयो आहे कढी छॾींदासीं. अड़े यार हाणे छा कयूं, भला नथा छॾियूं, कयूं था, हलो भले कयो. एॾा जेके हेठियां माण्हू आहिनि उहे एॾा ब्लैकमेलर. पोइ ॿुधायो आर्टिस्ट काॾे वञे? पोइ चवंदा आहिनि गुर्दनि जो मर्ज़ु वठी वियुसि, फलाणे टेंशन में मरी वियो. आर्टिस्ट टेंशन में ई मरी थो वञे. डेफिनेटली अहिड़ा काफ़ी केसिस थिया आहिनि. बिल्कुलु. असांजा फ़नकार, असांजा आर्टिस्ट ईअं ई मरी विया आहिनि.
सो ख़ुदा रा असांजी गवर्नमेंट खे बि सोचणु घुरिजे त जेके हे रियल आर्टिस्ट आहिनि, जेके जेन्युइन आर्टिस्ट आहिनि, ख़ुदा रा उन्हनि जी का जेकी पूरत आहे, उन्हनि जे लाइ अझो आहे, उहो ॾियणु घुरिजे उन्हनि खे। भले का अहिड़ी स्कीम तव्हां ॾियो जंहिंमें हू फ़ाइदो वठी करे पंहिंजी बचनि जे लाइ अझो करे सघनि। बिल्कुलु। सो इहो इदारनि खे बि सोचणु घुरिजे। हाणे ॾिसो न, हर माण्हू चाहे थो त मुंहिंजी औलाद सुखी हुजे, ऐं तव्हां वारी ॻाल्हि त जेब में पैसा हुजनि ऐं पंहिंजे लाइ कुझु न वठे। बिल्कुलु। मां तव्हांखे कसम खाई चवां त ईअं मूंसां इलाही दफ़ा थियो आहे त मुंहिंजी वाइफ मूंखे पैसा ॾेई चवंदी आहे त पैसा आहिनि, वञी पंहिंजे लाइ जेंट्स कपिड़ा वठी अचु। त मां चवंदो आहियां हा ठीकु आहे, बाज़ारि में घुमी घुमी ॿारनि जा कपिड़ा वठी मोटी ईंदुमि। चवंदुमि मूंखे काॾे वञिणो आहे, मूंखे अगरि किथे ॿाहिरि वञिणो आहे त मूंखे त लेडीज़ कपिड़ा खपनि, मुंहिंजो त कमु उन्हनि मां थी वञे थो, त मां जेंट्स कपिड़ा छाजे लाइ वठां? ऐं जेंट्स कपिड़ा त सिर्फ़ु मां घर में ई पाईंदो आहियां। सही। ऐं इहो अलाह साईं इहा तव्हां में ॾात ॾिनी आहे। ऐं सच थो ॿुधायां, भले जेके बि असांजा ॿाहिरि जेके कॉमेडियन हींअर कमु कनि था, ऐं तव्हां सभिनि खां मुख़्तलिफ़ आहियो, तबियत में बि मुख़्तलिफ़ आहियो, सच थो ॿुधायां कमु करण जे हिसाब सां बि तव्हां मुख़्तलिफ़ आहियो उन्हनि सभिनि खां। ऐं कंहिंजी दिलनि में, ऐं मां ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि, मां सची थो ॿुधायां, काफ़ी मां प्रोग्रामनि में बि वियो आहियां, किथे कंहिंखे बि न चवंदा आहिनि त चवंदा आहिनि यार ज़ाकिर जेको आहे उहो असांजी फैमिली में बचड़नि सां हुजे। सो इहे तव्हांखे ओन कनि था ऐं इहो तव्हांजो कयल कमु आहे। जी हा, असांजो कोई बि मेल आर्टिस्ट फैमिली में न वेंदो आहे। बिल्कुलु। फैमिली में सिर्फ़ु मां ई वेंदो आहियां। वाह। सो मां इहा ई नज़र हूंदी आहे, छो जो मूंखे अलाह साईं न्याणी बि ॾिनी आहे ऐं औलाद बि ॾिनी आहे, ऐं भेनरूं बि मां ईअं पालियूं आहिनि। नंढे बचपन में असांजो वालिद साहब फोत थी वियो त भेनरूं बि ईअं ई मां पालियूं आहिनि, त मूंखे उहा ई शइ नज़र ईंदी आहे। ऐं मां ॾाढो हसास आहियां हुआ। नजबा जॾहिं कंहिं प्रोग्राम हिकिड़ो हुयो, मां उते वियुमि त लेडीज़ जो, ऐं मां अंदरि जॾहिं टपियुमि ऐं काकियूं, छोकिरियूं, न्याणियूं, असांजूं भेनरियूं गुल खणी बीठियूं प्लेट में, मुंहिंजे मथां छटनि पियूं, उछलनि पियूं, तॾहिं बि मां मथे मुंहुं करे मूंखां ॻोड़ा वेही विया त या अल्लाह मां कॾहिं सोचियो कोन हुयो। ऐं जेकॾहिं हीअ दौरु न हुजे, अगरि मां ईअं कयां त मुंहिंजा माइट मुंहिंजे लाइ छा चवंदा? अड़े हाणे त कराची में उते ॿार कीअं थो पाले, अलाए चौरंगियुनि ते बीहंदो आहे, अलाए छा कंदो आहे, पर तव्हांखे ख़बर, मां घर खां ॿाहिरि ई न निकिरंदो आहियां। इन में को शक कोन्हे। ऐं मां हिन माण्हू जे लाइ इहा ॻाल्हि कंदो आहियां, हिन जो बिल्कुलु साफ़ किरदारु रहियो आहे पंहिंजी फील्ड में ऐं पंहिंजी निजी लाइफ में बि। यकीन कंदो त हे शायदि हाणे ॾिसो पंहिंजे बचड़ा आहिनि, अलाह जे बचड़नि जो सायो, तव्हांजो सायो तव्हांजे बचड़नि जे मथां सदाईं क़ाइमु दाइमु रहे। हे तमामु साफ़ किरदारु माण्हू रहियो आहे। इन शइ जी आउं गवाही थो ॾियां तव्हांखे। तव्हां जीअं ॻाल्हि कढी सवेर त मूं चयो त मां पंहिंजे नंढड़े खे चवां पियो त ज़ाहिर हाणे मां इलाही कमु कयां पियो, त पंहिंजो छोकिरो वॾड़ो थियो आहे त थोरो कमु करे पढ़े बि सही। बिल्कुलु, पढ़ाइणो बि ज़रूरी आहे। त तव्हां चओ त भला लैपटॉप अथसि, कंप्यूटर अथसि। सो अलाह साईं बहितर कंदो, अलाह कंदो, रब साईं आसानियूं कंदो। सो अलाह साईं बहितर कंदो, पर तव्हां हौसलो रखो, अलाह कंदो इंशाल्लाह। इहे जेके बि मसाइल आहिनि, अलाह कंदो सभु दूर थी वेंदा। कहिड़ो पीउ आहे जेको न चाहींदो हूंदो मुंहिंजी औलाद वटि इहे शयूं हुजनि, ऐं इहे ज़रूरी आहिनि। हिन दौर जे हिसाब सां कंप्यूटर, लैपटॉप ज़रूरी आहे। असांजे दौर में ज़रूरी न हो, हाणे ज़रूरी आहे। सो अलाह साईं आसानियूं कंदो, रब साईं परवरदिगार। अच्छा, भला फैमिली जो कीअं रहियो, एटीट्यूड कीअं रहियो तव्हां सां, त जॾहिं तव्हां इन फील्ड में आया ऐं इन गेटअप में आया? स्पेशली फैमिली जो मूंसां रवैयो, पंहिंजी फैमिली जो रवैयो त मूंसां सुठो हुयो, त मतिलबु पंहिंजे बचनि लाइ थो करे। ऐं माना बचपन खां ई आहे त कॾहिं बि कंहिं अहिड़ी शइ में न पियो आहे, न दोस्तनि सां वञणु, न घुमणु, न फिरणु, घर खे ई सपोर्ट कयो। अच्छा, बचपन में बि मूं घर खे ई सपोर्ट कयो, ऐं जॾहिं शादी थी उन खां पोइ त अञा वधीक जेको आहे पंहिंजे घर खे, बचनि खे सपोर्ट कयो। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त को प्रोग्राम हुजे त ॾींहं जो हुजे, राति जो मां पंहिंजे ॿारनि सां हुजां, पर वञिणो पवंदो आहे, प्रोग्राम त राति जो ई हूंदा आहिनि। अच्छा, अक्सर तव्हांजे दर ते ईंदा आहिनि माण्हू तव्हांजे मिलण जे लाइ। सो अलाह कंदो, ज़ाकिर भाउ सच थो ॿुधायांव त मुंहिंजी दुआ आहे, अलाह कंदो तव्हां सदा ईअं मुरकंदा रहंदो। बसि मूंखे इहा दुआ कयो त अलाह साईं मूंखे पंहिंजो घर ॾे। बिल्कुलु, मां घर जे मामले में ॾाढो परेशान आहियां। अलाह कंदो, अलाह पंहिंजे हबीब जे सदके तव्हांखे पंहिंजो अजो मिलंदो इंशाअल्लाह। तव्हांखे ज़रूरु मिलंदो इंशाअल्लाह। सो चवणु मक़सदु हिकिड़ी ॻाल्हि इहा ई आहे त
बसि मुंहिंजी दुआ आहे त अलाह करे तव्हां सदाई मुरकंदा रहो. बसि इहे जेके चेहरे ते सदाई तव्हां ॿियनि खे मुरकायो था, पर हो चवंदा आहिनि न त चिराग तले अंधेरा. हा बिल्कुलु. त सदाई जेको ॿियनि खे त खिलाए थो, पर अंदरि में इंसानु पाण टुटल आहे. बिल्कुलु. अच्छा, ॿारनि जो छा हूंदो आहे रिएक्शन? ॿार चवंदा आहिनि त बसि हाणे असां वॾा थियूं त पप्पा तव्हांखे कमु करणु कोन ॾींदासीं, असां पाण कमु कंदासीं. ॿारनि जो त इहो ई आहे. वाह वाह. हा. वाह वाह. अच्छा, मतिलबु किथे किथे जिते तव्हां प्रोग्राम कया आहिनि, के मसइला थिया हिकिड़े गेटअप में, इन में को जंहिं गेटअप में तव्हां परफॉर्म कयो था, इशूज़ थिया के? न, एतिरा इशूज़ न थिया आहिनि मूंसां. किथे परफॉर्म कंदे 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 के माण्हू ॾिसनि था न त उहो त सम्झो माइंड में त उहा ई फज़ीलत आहे. हा, ईअं थींदो आहे त मतिलबु उहे ईअं सम्झंदा आहिनि. अच्छा, वरी प्रोग्रामनि में घणो इहो ई थींदो आहे त माण्हू पंहिंजो ॾाढो खाई पी पोइ निकिरंदा आहिनि. पोइ हुननि खे त फज़ीलत बेगम ईअं ई लॻंदी आहे त का असांजे साम्हूं माधुरी बीठी आहे, सो हाणे हिन सां फ़ोटू कढाइणो आहे त अहिड़े तरीक़े सां कढाइणो आहे. पोइ ईअं मां हिकिड़े प्रोग्राम में, रोड़ी जो प्रोग्राम हुयो, उते मां सम्झी वियमि त हिन 50 तस्वीर मूंसां कढी आहे, एॾी वेझो वेझो थी करे हे कुझु ॿियो करणु थो चाहे. माना हुनजी मर्ज़ी हुई त मां हिन खां केस वठां त हीउ माण्हू ॾिसनि मोबाइल हथ में आहे, पर मूं सम्झियो त सुठनि माण्हुनि जो प्रोग्राम हो. ऐं जीअं हे मुंडियूं अंगूठियूं पातल आहिनि, मां ईअं करे हुनखे चमा ॾेई, मां चयमि तुंहिंजी तस्वीर सुठी नथी अचे त मां छा कयां. ॻाल्हि खे टालणो हुयो न, छा कजे. अच्छा, अक्सर बल्कि मां पंहिंजो बि एक्सपीरियंस तव्हां सां शेयर थो करणु चाहियां त मूंसां बि जॾहिं आउं नंढो हुयुसि त मुंहिंजे वालिद साहबु डायरेक्टर हुयो एजुकेशन में, वालिद साहबु स्पेशल एजुकेशन में. सो जेकाबाद में जॾहिं उनजा क्लोज़ दोस्त जेके हुया, जेके सुञाण वारा, चवंदा यार पुट खे तव्हां कहिड़ी फील्ड में लाथो थी, यार हे कहिड़ी फील्ड में लाथो थी. डेफिनेटली अव्हां सां बि ईअं थियो हूंदो. पंहिंजा मिट माइट जेके उहे चवंदा हूंदा त यार हे कहिड़ी फील्ड जॉइन कई थी, कहिड़ी फील्ड जॉइन कई थी. जॾहिं मुंहिंजो रब साईं इज़त ॾिए थो, तव्हां यकीन कंदो त ऐं जॾहिं बि पंहिंजे ॻोठु वेंदो आहे त हू पहिरियां इंतज़ार में वेठा हूंदा आहिनि त नजफ़ सर तव्हां कॾहिं था अचो, असांजे घर अचो प्लीज़. छा तव्हां सां बि ईअं फील थियो जो पहिरियां जेके तव्हां ते तनक़ीद कंदा हुया, ऐं अलाह साईं जॾहिं तव्हांखे इज़त ॾिनी, माशाअल्लाह मालिक साईं तव्हांखे हिकिड़ो मक़ाम ॾिनो, त उन्हनि जा रवैया कीअं रहिया? पहिरियां रवैया इहे हुया त जेके मुंहिंजा पंहिंजा सॻा रिश्ता हुया, सॻा सोट हुया, उहे बि चवंदा हुआ त न न हीअ असांजे ॻोठ जो आहे, असांजो माइटु न आहे, असांजो माइटु न आहे. ऐं हाणे उहे माण्हू जॾहिं ॾिसनि पिया त भई सखर में को प्रोग्राम आहे, मुंहिंजो शहर सखर आहे, ऐं हे हेतिरा माण्हू जेके चवनि था बाबा फज़ीलत बेगम थी अचे, फज़ीलत बेगम थी अचे, या माना चङा माण्हू ऑफिसर, त पोइ छा कंदा त ॾिसणु ईंदा. जॾहिं ॾिसंदा माण्हुनि जो हुजूम त उन खां बाद पोइ उन्हनि खे चवंदा असांजो सॻो सोट अथव, असांजो सॻो मासात अथव. पर मूंखे ख़बर आहे त इन्हनि माण्हुनि छा कयो आहे त हिकिड़ी जेकॾहिं दिलि में बोग़्ज़ रखी छॾिजे, उन्हनि सां न ॻाल्हाइजे ऐं न मिलिजे, पर उन्हनि जे मिलण मां उहे शइ मूंखां विसरंदी न आहे, यादि ईंदी आहे त इहे माण्हू मूंखे ॾिसी ईअं साइड थी वेंदा. वाह, इहे तकलीफ़ूं आहिनि. डेफिनेटली ईअं तव्हांजी इहा त वरी कामयाबी आहे न. या ही गेटअप को आसान थोरी आहे नजब आहे. बिल्कुलु 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 बिल्कुलु. ॾिसो हिकिड़ो गेटअप हिकिड़ो आर्टिस्ट परफॉर्म थो करे, मेरा नाम जोकर में जेको जोकर जो जेको किरदारु करे थो जी, सॼो पाण खे लॻे, हू बाद में रोए बीहे थो त जेकी कंडीशन आहे, पर हिकिड़ो आर्टिस्ट हिकिड़ो परफॉर्म करे थो. ऐं उहा इहा त अव्हांजी कामयाबी आहे जो हू बाद में तव्हांखे पंहिंजो ओन कनि था त न हीउ असांजो पंहिंजो रिलेटिव आहे ऐं फ़ख़ुर सां ॿुधाइनि था. पर अफ़सोस असांखे इहो आहे त माना असां चंद माण्हू आहियूं जेके हिक ॿिए खे यूज़ कयूं. इहो किथां जो कानून आहे? असां मुनाफ़िक़ बि न आहियूं, असां ॾाढा सुठा आहियूं, असां कंहिंजो हक़ बि न खाईंदा आहियूं ऐं हक़ खाई बि वञनि. ॾिसो ॻाल्हि ईअं हूंदी आहे न, चवंदा आहिनि त मिसाल आहे हिकिड़ी सिंधी में त खून खथूरियूं कॾहिं बि न लिकंदियूं आहिनि. सही ॻाल्हि आहे. आख़िर ज़ाहिर थींदियूं आहिनि 10 सालनि खां पोइ. मूंसां ईअं बि ॾाढो थियो अथव. इहो कंहिं कयो? तव्हांजी पंहिंजी फील्ड, पंहिंजे लाइन जा कयो अथव या असांजी शोबिज़ में? पंहिंजे शोबिज़ में. अच्छा, पंहिंजे शोबिज़ जा माण्हू, मतिलबु तव्हां मूंखे कंहिं प्रोग्राम ते वठी वियो,
मूंखे ख़बर न आहे तव्हां बि केतिरी पेमेंट वठी, मां त मजबूर आहियां, परेशान आहियां। तव्हां मूंखे चवंदो बाबा वेठो त घर आई, असां सां हल मूंसां, तोखे एतिरो मिलंदो, एतिरो मिलंदो, हल बाबा बिस्मिल्लाह। इहे बि इलाही शयूं थियूं आहिनि ऐं थियनि पियूं। शायदि मूंखे हाणे को प्रोग्राम ते वठी बि न वञे। न उहो रोज़ी रब वटि आहे। मां रोज़ी रब वटि आहे। अलाह साईं रोज़ी पाण वटि रखी आहे। रोज़ी कंहिं स्पेसिफिक हिकिड़े माण्हू लाइ न रखियो अथई त हीअ तव्हांखे रोज़ी ॾींदो। उहो मालिक काइनात आहे, ख़ालिक काइनात आहे, उहो ॾियण वारो रब, उहो ॾींदो रब, को मसइलो न आहे। अच्छा, ॻाइण जो बि एक्सपीरियंस तव्हां कयो? हा, ॻाइण जो मूं स्टार्ट कयो त वरी पोइ उन खे छॾे हाणे जेको आहे सेहरा वेरा मूं चवणु स्टार्ट कया आहिनि। सेहरा मां चवंदो आहियां। सेहरा बि त ॻाइण आहे, त उहो त मां पुछां थो तव्हां खां त इहो। अच्छा, असांजे सिंगर जेके बि आहे मोस्टली, आउं त इंजॉय कंदो आहियां सभिनि खे, इन्हनि वॾो इतिराज़ु कयो त हीअ जेके कॉमेडी आहिनि, हे पंहिंजी कॉमेडी कनि, छो था सिंगिंग कनि? मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मां त मजबूरी में कयो। ॾिसां पियो दोस्त प्रोग्रामनि ते वञनि था, मां घरु वेठो आहियां। त पोइ तव्हां जहिड़े कंहिं भाउ चयो त बाबा तूं पंहिंजो जेको आहे ट्रैक वेक ठहिराए, ऐं असांजा आहिनि वास्ता शादियूं वादियूं कंहिंजूं थींदियूं, तोखां कोई बि अवॉइड न कंदो, तोखे घुराईंदा। सही। ऐं ईअं ई थियो। त पोइ मूं वरी पोइ इहो सिस्टम स्टार्ट कयो, ऐं हाणे त बिल्कुलु जेको आहे न दोलनि दमामनि सां वेंदी आहियां। माशाअल्लाह। हाणे पंहिंजो दोल वोल वरितो आहे। वाह वाह। ऐं ॿ जेके आहिनि मूंसां गॾु आहिनि औरतूं, उहे बि, ऐं अदी सकीना बि मूंसां गॾु हूंदी आहे। अच्छा, वाह वाह। हा, बैंड ठाहियो आहे। अदी सकीना बि मूंसां गॾु हूंदी आहे, त पोइ असां हलिया वेंदा आहियूं शादियुनि में। इहो भलो, बहितरीनु। फनकार आशिक मजबूर न आहे, फनकार मजबूर आहे। कुझु न कुझु करिणो आहे। बसि असांजे मुल्क जा हिननि हालात अहिड़ा ठाहे छॾिया जो वाक़ई आशिक न आहे मजबूर, हींअर फनकार मजबूर आहे। बिल्कुलु। अच्छा, कॉमेडी त थिए थी, असांजी हिन कॉमेडी में इस्लाह छो नथी कई वञे? अॼुकल्ह जेकी मूं टिकटॉक ॾिठा आहिनि न, तव्हां यकीन कयो त जेकॾहिं असां वटि कुझु अहिड़ी का मतिलबु एतिरो कुझु हुजे त मां सफ़ा फील्ड खां भॼी वञा। ॾिसो, असांजी फील्ड ॾाढी सुठी आहे, तमामु बहितरीनु फील्ड आहे। कंहिंजे वीडियो में, कंहिंजे टिकटॉक में मैसेज न आहे, गारियूं आहिनि। छा असांजो इहो कल्चर आहे सिंधियुनि जो? ॿुधायो। न, बिल्कुलु न। इहो कल्चर त असांजो न आहे न। अदब असां में केतिरो आहे, वॾे जो नंढे जो, तव्हां इहे शयूं ॾेखारियो। भेण जो, भाउ जो केतिरो आहे, रिश्तनि जो क़दुरु केतिरो आहे असां वटि, पर इहे शयूं नथा ॾेखारनि। अलाए कंहिंखे था फॉलो कनि, मूंखे सम्झ में नथो अचे। त पोइ हीउ केॾांहुं वञे पोइ? ऐं मां त चई बि ॾींदो आहियां, ऐं मूं ते काफ़ी माण्हू नाराज़ हूंदा आहिनि त बाबा हे त वात जी खुलियल माई आहे, फज़ीलत बेगम हर कंहिंखे कुझु चई थी ॾे। बाबा चई थी जाए, इन जे करे कंहिंखे बुरो लॻे भलो लॻे। सुठो कमु कयो, मयारी कमु कयो। खोड़ हक़ीक़त आहे। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो त असां वटि कॉमेडी वधीक ॾिठी थी वञे एज़ कम्पेयर जेके ॿियूं असांजी शोबिज़ ॿियूं जेके सिन्फ़ूं आहिनि, उनखां वधीक जेको आहे कॉमेडी खे ॾिठो थो वञे। सो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त को न को मैसेज छो न ॾिजे यार? को न को भई माण्हू तव्हांखे ऑन कनि था, तव्हांखे ॿुधनि था। ऐं ॾिसो न, मां हाणे अचां, तव्हां था मुंहिंजो इंटरव्यू करो, पर मां तव्हांखे इहो सवाल कयां त तव्हांजे राग ते केॾो ज़वाल आहे? डेफिनेटली केॾो ज़वाल आहे त इहे शाइर कहिड़ा आहिनि जेके शाइरी ॾियनि था ऐं वरी छोकिरियूं ॻाइनि थियूं, फीमेल ॻाइनि थियूं। जानी हणी वियो चक, मुड़ुस खे थी पियो शक। ॿुधायो, इहा शाइरी आहे? इहे असांजूं भेनरियूं माइरियूं इहा शाइरी ॿुधंदियूं? ऐं ॿी ॻाल्हि, इहा तव्हांजी ॻाल्हि हक़ीक़त आहे त हींअर नंढनि ॿारनि वटि जेको आहे इहे मोबाइल आहिनि, टिकटॉक ॾिसनि था, ऐं इन ते एतिरा वरी वीडियो माण्हू ठाहिनि था। पर हाणे अच्छा, मूंखां हिकिड़े सवाल कयो त यार हीअ छा असल में छा आहे त असां हिकिड़ी मिसाल ॾींदा आहियूं त दर्जे ॿाहिरां बीठल हिकिड़ो जेको ॿारु आहे न, उहो पंहिंजे घर जो कल्चर ॿुधाईंदो आहे। अगरि तव्हां सां हुस्न अख़लाक सां मिले थो, तव्हां चवंदो त न यार माशाअल्लाह जे वालिदैन खे सुठी तरबियत ॾिनी आहे। मूंखां हिकिड़े सवाल चयो त हीअ छा थो म्यूज़िक करे? पोइ मूं हुनखे हिकिड़ी ॻाल्हि कई, मां चयुमि जेको सिंगर ॻाए थो, जेको शाइरी लिखे थो, जेको इन म्यूज़िक खे प्रोड्यूस करे प्रेज़ेंट करे थो, इहे सभु पंहिंजे घर जो कल्चर था ॾेखारनि। हा, बिल्कुलु।
ॾिसो तव्हांजा काफ़ी सॉन्ग आहिनि माशाअल्लाह, असां तव्हांजा फैन रहिया आहियूं रहंदासीं, त उहो उनजी वीडियो बि तमामु बहितरीनु ठहियलु आहे। उन में अली रज़ा कट पर मॉडल हुयो, सदा मुल्क। हाणे उन में केॾो वॾो मैसेज आहे। अॼुकल्ह अहिड़ा गाना थियनि पिया न, उन में केॾो वॾो मैसेज आहे ऐं केॾा सुठनि एक्टरनि कमु कयो आहे उन में। बिल्कुलु। ऐं अच्छा, इहे अहिड़नि गाननि ते जेके अॼुकल्ह थियनि पिया, इन ते कोई बि माण्हू एग्री थींदो त परफॉर्म कयां वञी करे मां? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। कॾहिं बि न कंदो। केरु कंदो? सो मूंखे सम्झ खां ॿाहिरि आहे त इन जे लाइ। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, हिकिड़ो मसइलो थिए थो ज़ाकिर भाउ, असां वटि इंडिया में फिल्म जा हिकिड़ा आर्ट जा क्रिटिक्स आहिनि जेके तनक़ीद कनि था। सच थो ॿुधायांव, हिते जेको असां वटि अलाए छा आहे त जेको तनक़ीद करे थो, छो त असां 2-3 एपिसोड तव्हांखे यादि हूंदो असां कयासीं, इन में असांजा पंहिंजा ई जेके दोस्त आहिनि न, उहे हितां खां आसमान ते चढ़ी विया, तव्हां हीअं छो था चओ, तव्हां हीअं छो था चओ। यार, जेको हक़ सच आहे उहो त चवणु घुरिजे न। तव्हां माशरे जो जेको बिगाड़ था कयो, तव्हां घटि में घटि तव्हां इन ते छो नथा ॻाल्हायो। असां वटि हिकिड़ो वॾो फुक़दान इहो रहियो अथव त असां वटि आर्ट क्रिटिक्स न आहिनि। क्रिटिक्स हूंदा न, त जेको अॼु भले कहिड़ी बि जेकी इंडिया जी फिल्म ठहंदी आहे न, फिल्म ठहंदी आहे त पोइ उनमें जेके क्रिटिक्स आहिनि उहे प्रॉपर ऐं जेन्युइन उन ते क्रिटिक्स कंदा आहिनि त भई हिन में ही तनक़ीद वारा जेके आहिनि उहे आहिनि। हा, बिल्कुलु। हिते असां वटि न आहे। असां वटि त का इवन माज़रत सां मूंखे चवणो थो पए जेके असांजी सिंधी ॿोली जा जेके इदारा आहिनि उहे बि चुप आहिनि। हा, त ॿोली छा थी वञे, म्यूज़िक छा थो वञे। म्यूज़िक त कल्चर ॾे अचे थो न, कल्चर जो कमु आहे न। ॿोली जा जेके इदारा आहिनि त उहे वठि कनि न। असां वेही करे हिते पॉडकास्ट में वेही करे ॻाल्हायूं था, बसि असांखे जेतिरो वस आहे असां इहा ई ॻाल्हि करे सघूं था। अच्छा, मूंखे ॾाढी खिल बि अचे थी जेके अॼुकल्ह जा सिंगर्स अची विया आहिनि। वरी हिकिड़ी मां जोड़ी ॾिठी त जेको आहे न आवाज़ एॾो वॾो हुननि जेको आहे स्टूडियो बुक कयो आहे या को हॉल बुक कयो आहे, पर गाने जा ॿोल आहिनि ज़ेरा बुकियूं साड़े छॾियई। हाणे ॿुधायो, हीअ शाइरी आहे। बसि नाला मूंखे सम्झ खां ॿाहिरि आहे। हीअ त अञा कुझु सुठा लफ़्ज़ था ॿुधायो मूंखे। हाणे मां अंदाज़ो लॻायो था। असां वटि कॉन्सेप्ट हिकिड़ो हक़ीक़त अथव। तव्हां सुठी ॻाल्हि कंदो न, हिकिड़ी इस्लाही ॻाल्हि कंदो, मुहज़िब ॻाल्हि कंदो। मां हिकिड़ी सिंपल मिसाल तव्हांखे ॾियां त असां ॻाल्हायूं न, छा हाल आहे सर, तव्हां कीअं आहियो, मोहतरमूं, तव्हां ॿाहिरि आहियो असांजा सर, बेहोश लॻा पियो। केरु तव्हांखे तजींदो आहे, छा आहे? जेके 5-6 ॼणा जेके असां हींअर टीम ई वेठी आहे न, उहो सभु तव्हां ॾे ॾिसंदा त यार हीअ छा थियो वञे, हीअ कीअं थो ॻाल्हाए। असां वटि हाणे रुझान इहो वञी बचियो आहे, तूं तड़ा। हा, जॾहिं त असांजे ॿोलीअ में आप जनाब घणी आहे। बिल्कुलु। ऐं PTV जो उहो मूंखे दौरु यादि आहे, यकीन कंदो त जंहिंमें अड़े हिकिड़ी गार ॾिनी वेंदी हुई। गार सम्झियो वेंदो हो, बल्कि हुनखे अड़े हेॾे। हा, इनखे गार सम्झियो वेंदो। बिल्कुलु। ऐं इहो जुमिलो कोई कढंदो बि कोन्हे को। सही। अच्छा, कॉमेडी में त पेर ठहिया। जी, पेर माना तव्हांजा जेके आर्टिस्टनि जा पाण में जेके जोड़ी चई सघिजे थो, पेर जेके ठहिया तव्हांजा, जी, तव्हांजो मोस्टली पेर कंहिंसां घणो हिट वियो, या तव्हां जिते पाण खे फील कयो त न यार ही पेर जेको आहे, तव्हां त मोस्टली सभिनि सां गॾु कमु कयो आहे। स्टार्टिंग मूं कई गामू सां कई, ऐं तमामु सुठो असांजो पेर रहियो। उनखां पोइ मतिलबु गामू इहो सोचे पियो त जेको आहे ज़ाकिर ॿिए कंहिंसां कमु न करे। वरी विच में हिकिड़ी अलीगुल भाउ जेको आहे फ़ोन कयो, उनखे शायदि मुंहिंजो नंबर बि न हुयो। नवीद खे फ़ोन कयो त बाबा जेको आहे मूंखे ज़ाकिर जो नंबर बि ॾे, ऐं हिकिड़ी वीडियो ठाहिणी आहे ऐं ज़ाकिर खे वठी अचो। पोइ हुन सां जेको मां वीडियो ठाही त उनजी मूंखे पेमेंट कई त गामू जॾहिं उहा ॾिठी त गामू त मतिलबु कावड़जी वियो। ऐं मूंसां न ॻाल्हायईं, नवीद खे ॻाल्हायईं त डायरेक्टर उहो हुयो, त उनखे चयईं त यार हीअ छा आहे। त पोइ मां नवीद खे चयमि बाबा मां ईअं न कंदमि, त मां कंहिं हिकिड़े सां पर्सनल, मां ज़ाल जो कैरेक्टर कयो आहे, मां कंहिंजी ज़ाल त न आहियां न। हा, ज़ाल जो किरदारु कयो आहे न, त ईअं न आहे, मूंखे कमु करिणो आहे। त उन ते हो चिड़ी पियो। पोइ कुझु 2-3 ॿिया बि इशू हुया, त अलॻि थी वियासीं। उनखां पोइ अलीगुल सां स्टार्ट कयो। अलीगुल सां तमामु सुठो हलियो,
तमामु घणे खां घणो सुठो हलियो. हू चाहे हाणे हिन ॻाल्हि खे सम्झे अलाए न सम्झे त ऐं असां सां वरी हूंदो हुयो गॾु पंहिंजो सोहराब. सही. उहो तंग करण वारो कैरेक्टर हुनजो हुयो त भित भित में आहे, मां पाड़े जो आहियां त मां बि हो वरी मुंहिंजो ख़ुदनि जो किरदारु बि अली गुली कंदो हो, उहो वरी गैरत कंदो हो त हीउ छो थो अचे, त पोइ वरी उन सां मुंहिंजो जहिड़ो हूंदो हो त बाबा आबेजन जे ॻोठ जो आहे, नंढे लाइक़ो असांजो, मूंसां गॾु पढ़ियो आहे, बेहया छा थी वियो थी. हा सही. त इहो ॻोठाणा ॻाल्हाइण जा इहे ई आहिनि न बाबा अंदाज़. त उन सां बि पोइ वरी उन बि जेको आहे हथु कढी वियो. अच्छा. हा, उहो बि उनखे बि मतिलबु असांजा ई माण्हू आहिनि जिन चयो त यार हुन सां बि कयईं, हुन सां बि कयईं, हुन सां बि कयईं. हाणे ॾिसो हिकिड़ो माण्हू मूंसां 5-5 महीना 6-6 महीना वीडियो नथो ठाहे, उनखे टाइम न आहे, उहो बिज़ी आहे. त मूंखे त कमु करिणो आहे न. डेफिनेटली. मूंखे वेही त न आहे न रहणो. हा, तव्हां सपोर्ट कयो त मां वेही रहां, त बाबा तोखे ॿिए हंधि ज़रूरत न आहे. से असां वटि थोरा माण्हू आहियूं, उहा ई ॻाल्हि मां घुमाए कयां अची करे, त थोरा माण्हू आहियूं, पर जेकॾहिं असां में पाण में एको हुजे, सुलियो हुजे ऐं हिक ॿिए सां सिंसियर हुजऊं त ईअं न थिए. सही. सभु कुझु हुजऊं पर न आहे ईअं. अलाह कंदो इहो एको ईंदो. अच्छा, कॉमेडी में तव्हां कंहिंखे सम्झो था त यार हिन सां कमु करण में वधीक मज़ो ईंदो आहे मूंखे, ऐं मां हिकिड़े माण्हू जो नालो ज़रूरु ऐड कंदुसि, वाहिद सरवाणी. सच थो ॿुधायां. हा, वाहिद. अच्छा, वाहिद जे मतिलबु जुमिले में जेको हूंदो आहे न, हिकिड़े जुमिले में हुनजा 2 मक़सद निकिरंदा आहिनि. वाह वाह. वाहिद यार मां सच ॿुधायां थो, कॉमेडी यार माशाल्लाह सभु मुंहिंजे लाइ, सभु मुंहिंजा भाइर आहिनि सुठा, पर वाहिद हिकिड़ो मां चवंदो आहियां यार हिकिड़ो कंप्लीट पैकेज आहे. हा, जंहिंजो अलाह साईं नालो ई वाहिद रखी छॾियो आहे. वाहिद हिकिड़ो ई आहे. वाह वाह. वाहिद हिकिड़ो ई आहे, पर हू बि वीचारो जेको आहे न ॾाढो डिस्टर्ब आहे. हिकु त हिन जो जवान पुटु हलियो वियो, उन खां पोइ इलाही परेशान आहे, कमु कोन पियो करे. सो उन सां बि मां कयां पियो, पर उनखे मां मुड़ुस जे कैरेक्टर में न खयों आहे कॾहिं बि. पाड़े वारो आहे, फ़नकार आहे, शाइर आहे, या हुनखे घणो जेको आहे माण्हू सां ठाहियूं आहिनि जेके जाली पीर हूंदा आहिनि, दुआउनि ॾियण वारा ऐं उन वारा, वरी ठरकी उहे इश्क बि कनि माईअ ते. अहिड़े क़िस्म जा मां उन सां काफ़ी वीडियोज़ ठाहिया आहिनि. अच्छा, कॉमेडी में पेयर हुजणु ज़रूरी आहे या सोलो माण्हू करे बहितर आहे? पेयर ज़रूरी आहे, पर जॾहिं हाणे ऐं जेको टाइम हले पियो त पेयर खां बग़ैर बि कमु हले पियो. ऐं हाणे जेको आहे मां कयां पियो अब्दुल्ला मल्ला सां, उन में नालो चेंज कयो आहे, सफ़ूरा सतसुरी. सफ़ूरा सतसुरी. वाह वाह. तूं मुंहिंजो हिकिड़ो ई सुर कोन ॿुधो आहे. हा, न ॿुधी सघंदे त सफ़ूरी सतसुरी, ऐं हुनजो नालो आहे जाड़ो. सही. हा, उनजो नालो जाड़ो आहे. उन खां पोइ वरी हिकिड़ो आहे कैरेक्टर, उहो बि स्टार्ट कंदासीं. ऐं मुंहिंजो माशूक सां पेयर हले पियो, उहो पुट जो किरदारु कंदो आहे, मुंहिंजे पुट जो तमामु बहितरीनु किरदारु कंदो आहे. ऐं माशूक तमामु सुठो छोकिरो आहे, नियत वारो. वाह वाह. हा, कॾहिं हुन मूंसां इहो न कयो आहे त बाबा अमां तव्हां, अच्छा ईअं बि रियल में बि मूंखे अमां ई चवंदो आहे. पंहिंजे घर वेठो हूंदो आहे, ॻोठ तां फ़ोन ते ॻाल्हाईंदो आहे, अमां हीअ ॻाल्हि हीअं, अमां हीअ ॻाल्हि हीअं, अमां मां अचां थो. पोइ हू चवंदो आहे त अमां हीअं तव्हां 4 वीडियो ठाहियूं आहिनि ऐं मां हिकिड़ी ठाही आहे, ख़ैरु आहे अमां, हिकिड़ी ॻाल्हि आहे. वाह वाह. जीअं असांजा ॿिया चवंदा आहिनि बाबा असां 2 ठाहियूं 3 ठाहियूं, हीअ हिकिड़ी ठाहे, भले हीअ पोइ ते हुजे, पर हुन कॾहिं बि ईअं न कयो आहे. ॾाढी इज़त कंदो आहे मुंहिंजी, तमामु घणी. ऐं वाक़ई हू हुनखे पंहिंजो पीउ दड़का ॾींदो आहे त केॾो तोखे बेइज़तो थी करे, इहा कहिड़ी माई आहे. पोइ चवंदो अथसि इहो आहे अबो, पर किरदार में मां. अच्छा, सही. अच्छा, हींअर त माशाल्लाह सभिनि सां मूं किथे तव्हांखे हैदर सां गॾु कमु कंदे न ॾिठो आहे, रीज़न छा आहे इहो हैदर सां? हालांकि हैदर माशाल्लाह तमामु हिकिड़ो कंप्लीट बहितरीनु आर्टिस्ट आहे. हा, हैदर वॾो आर्टिस्ट आहे. अच्छा. हा, मुंहिंजे ख़्याल में हैदर वॾो आर्टिस्ट आहे. अच्छा, इन जे करे. न त वॾे सां त कमु करण में अञा हिकिड़ो बाहिसे फ़ख़ुरु थींदो आहे, महसूसु थींदो आहे. न त मां त करणु चाहींदुमि न, हू वॾो आर्टिस्ट आहे त हू नंढे आर्टिस्ट सां कीअं कमु करे. अच्छा. न हैदर जी दिलि वॾी आहे, पर ख़ैर अहिड़ो को मौक़ो ईंदो, अहिड़ो को मौक़ो आयो न आहे. अच्छा, हीअं त इलाही कमु कयो आहे असां, टीवी जे प्लेटफॉर्म ते इलाही कमु कयो आहे, ऐं पर असां मतिलबु सोशल मीडिया जो कमु को गॾिजी न कयो आहे. अच्छा ज़ाकिर भाउ, सच ॿुधायो, ऐं आहे त सभु सां तव्हांजी हिकिड़ी मोहबत जो रिश्तो सभिनि सां तव्हांजो आहे, कंहिंजे लाइ दिलि चवंदी आहे त यार काश हे कॉमेडी न करे? सच ॿुधाइजे.
जहिड़ा न कराए। छो त तूं पोएं पॉडकास्ट में इहो नालो खणी चुको आहे। शेरदिल गाओ। शेरदिल गाओ। हा न यार शेरदिल ॾाढो हिकिड़ो टैलेंटेड आहे। पर मतिलबु जेको हुनजे पंच में उहा का शइ मूं कॾहिं न ॾिठी आहे। हालांकि मूंसां इलाही कमु कयो अथई गॾु। सही। ऐं हिकिड़ी मूंसां हुन वीडियो ठाही हुई जंहिंमें पबजी खेॾण वारो ॿारु हूंदो आहे ऐं तमामु घणा हुन ते हुनजा व्यूज़ आया हुया। ऐं मां बि ईअं बग़ैर मेकअप जे वियमि त जेको आहे पबजी खेॾण जे लाइ हू वेठो आहे ऐं मां सॾ वॾ कयमि त हू वरी सम्झंदो आहे अम्मा न आहे ऐं उनजी बि अम्मा थियुमि त अम्मा न आहे ऐं काई पिनण वारी माई आहे त चवंदा त ख़ैरात माई ख़ैरात कान्हे का, हल बाबा हल असां पाण परेशान हो, मुंहिंजो पैकेज ख़तमु थी वियो आहे। सही। पोइ जेको आहे जेके मां हुनखे जुमिला चया उन्हनि ते मुंहिंजे ख़्याल में त जेके मां हुनखे जुमिला चया उन ते 1500 माण्हुनि जेको आहे मुंहिंजी वॉइस ते इहो ठाहिया इहे पंहिंजा टिकटॉक। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। जंहिंमें ऐं हिकिड़ी रिक्वेस्ट तव्हांखे आउं ज़रूरु कंदुसि त ऐं जेके ॿिया बि जेके असांजा जेके दोस्त आहिनि त पंहिंजी वॉइस खे हींअर तव्हां प्रोटेक्ट करे सघो था। ऐं हिकिड़ो वाहिद हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे डिस्ट्रोकिड। अच्छा। डिस्ट्रोकिड जेको तव्हांजी आवाज़ या तव्हांखे थो पैसा ॾे। असां वटि त ॿिया प्लेटफॉर्म आहिनि न। जी जी। ॿिया प्लेटफॉर्म आहिनि तव्हांजी वीडियोज़ ते तव्हांखे पैसा था ॾियनि। हीउ उहो प्लेटफॉर्म आहे जेको तव्हांखे तव्हांजी आवाज़ जा पैसा थो ॾे। ऐं तव्हांजो हिकिड़ा 2-3 डायलॉग एतिरा फेमस थिया जेके लखनि जी तादाद में उन्हनि जे वीडियोज़ थिया, एतिरा हो थिया। पर छा आहे अगरि इहो काश अगरि इहो प्रोटेक्ट हुजे या तव्हां वटि इहो जी हा माना इन जा तव्हांखे ठीकु ठाक तव्हांखे अर्निंग थिए। हा जीअं गामू फेशियल कराईंदो आहे त मां हुते अची वञांसि। हा हे अथई। सो इनमें इहे तव्हांजा एतिरा थी मुंहं में बाहि ॾे साड़िया पुणिया धके दांगी मल्हाए हा। जेकॾहिं तोखे इहा दांगी मल्हाइणी त घर मल्हाए हा न। हा सही। हिते छा थो करी। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। इहे ॾाढा हलिया ऐं ॿियो जेके असांखे ॾिसनि था खोड़ प्लेटफॉर्म आहिनि। डिस्ट्रोकिड आहे, ट्यून कोर आहे ऐं खोड़ अहिड़ा प्लेटफॉर्म जिते तव्हां पंहिंजी आवाज़ हलियो हुयो त हा हा हिनखे बि परणाईंदसि राज परणाया। सही सही। मोरनि जहिड़ो आहे पर मां त चयो आहे मोरनि जहिड़ो आहे पर अहिड़ा कोजा हुन ते ॾेखारिया अथव। हा हा हिनखे परणाईंदमि। सही। अच्छा सच त ॿुधायो भला फज़ीलत बेगम घणा दर्जा पढ़ियल आहे? सच। अच्छा तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त मां सच ई ॻाल्हाईंदो आहियां ऐं कूड़ ॿुधण जो आदी बि न आहियां। अच्छा जेको माण्हू मूंसां कूड़ ॻाल्हाईंदो आहे त पोइ उन सां ईअं सम्झो मुंहिंजी ख़तमु थी वेंदी आहे। मतिलबु साम्हूं अचे ॻाल्हाईंदो आहे पर अंदरूनी मुंहिंजी ख़तमु हूंदी आहे। छाजे करे मूंखे उहा ॻाल्हि यादि ईंदी न कूड़ ॻाल्हायो मां कूड़ न ॻाल्हाईंदो आहियां। चाहे मुंहिंजे छा चवंदा आहिनि कंध ते काती अची वञे पर कूड़ न ॻाल्हाइणो। ॾिसो न असांखे ऐं मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त अलाह साईं मां पंहिंजे बचनि खे हलाल खारायां। महिनत करे हलाल खाराईंदमि त मुंहिंजा बच्चा हलाल ई थींदा। इहा कोशिशि हूंदी आहे। चाहे मूंखे गेटअप करिणो पए, चाहे मूंखे पोड़ो थियणो पए, चाहे मूंखे कहिड़ो बि गेटअप। अगरि मूंखे कैरेक्टर में कोई चवंदो आहे त बाबा हे कमु आहे हेतिरा पैसा, मां चवंदो हा बाबा। कोई मूंखे झाड़ू ॼाराईंदो मां चवंदुमि हा मां झाड़ू ॾींदुमि किरदार में। मज़दूरी मिलंदी मज़दूरी कंदासीं पर को कुधो कमु न कंदासीं। ॿारनि खे हराम न खाराईंदासीं। वाह वाह। मूंखे सिर्फ़ु तकलीफ़ जेका तव्हांखे बार बार चवंदो सिर्फ़ु मूंखे पंहिंजे घर जी आहे। अलाह कंदो। जो जिन वटि असां वञी वियूं था उहे जॾहिं सम्झनि था त भई साल गुज़री वियो आहे बाबा जा किरायो वधाए या घर ख़ाली कर, हाणे थकिजी पियो आहे। अलाह कंदो। इन में जेके 4 सामान ठाहियूं था उहे बि भॼी टुटी था पवनि। लाहिण में चाढ़ण में इहे बि टुटी था पवनि। बसि अलाह कंदो आहे। अलाह साईं आसानी कंदो। ऐं ॿियो त जेके आला जेके आहिनि साहिबान आहिनि उन्हनि खे बि मुंहिंजी गुज़ारिश आहे त हीउ जेन्युइन आर्टिस्ट आहे। सच थो ॿुधायांव हीउ जेन्युइन आर्टिस्ट आहे। अगरि यकीन कंदो हिन जी तकलीफ़ुनि ते जो तव्हां दूरि कंदो त यकीन कंदो त हीउ अॼु अगरि 12% थो कमु करे पंहिंजे हिन खे त हीउ अञा 200% अञा वधीक कमु करे सघे थो। इंसान खे जेके पंहिंजी परेशानियूं आहिनि इहे। तव्हांजे सवाल जो जवाबु तव्हां चयो त तालीम केतिरी आहे। हा बिल्कुलु मूंखे यादि आहे ऐं मां तव्हांखे जवाबु ॾींदुमि। हीअं मां तव्हां सां ॻाल्हाईंदुमि उथंदुमि वेहंदुमि त तव्हांखे फील कोन थींदो त किथां जेको आहे हिन वटि एजुकेशन न आहे। मां बिल्कुलु पढ़ियल न आहियां। मां बिल्कुलु पढ़ियल न आहियां ऐं पूरी फैमिली पढ़ियल आहे। तव्हां मुंहिंजी फैमिली वारनि खे बि सुञाणो ऐं वॾो भाउ मुंहिंजो तव्हांजो दोस्त आहे। बिल्कुलु उन्हनि खे बि सुञाणो ऐं सभु पढ़ियल आहिनि। भेनरियूं भाइर सभु पढ़ियल आहिनि। मां हिकिड़ो दादलो ॿार थी पलियुमि घर में। वाह वाह। हा
पर मां इहो ॿुधायां पंहिंजे दोस्तनि खे जेके असां सां गॾु कमु कनि पिया फील्ड में, त मां उन घर में जनमु वरितो जिते नौकर बि हुया, गाॾियूं बि हुयूं, पर उहे चवंदा आहिनि असांजे सिंधीअ में, उहे भाॻारा माण्हू मरी विया, उन खां पोइ हिकु ॿ निभाॻो पैदा थियो जंहिंजे करे तबाही थी वई। न सभाॻो आहे, न निभाॻा पैदा थिया त तबाहियूं थी वियूं, पर शुक्र आहे अलाह जो, वरी बि अलाह जो शुक्र आहे, मां कया हथ पेर अखियूं नूर सलामत आहे, पंहिंजा बच्चा पालींदासीं, पर अलाह साईं एतिरी हयाती ॾे जो इहे कंहिं मंज़िल ते पहुचनि। वाह वाह, वॾी महिरबानी लख लाइक़। वेंदे वेंदे को पैगाम पंहिंजे माशरे जे लाइ या पंहिंजे आर्टिस्टनि जे लाइ? पैगाम पंहिंजे आर्टिस्टनि जे लाइ इहो आहे त तव्हां हिक ॿिए जी संभाल रखो। ॾिसो जीअं असांजो दोस्त फोत थी वियो कल्ह, त सिर्फ़ु मूं ॻाल्हियूं ॿुधियूं, तबसरा ॿुधा, इहे न कयो, तव्हां हमदर्दी कयो, छो जो असां हिक ॿिए सां हमदर्दी न कंदासीं ऐं नथा कयूं, तंहिंजे करे त असांजी मालिकी न आहे। असां में हर माण्हू पंहिंजे पंहिंजे मुंहं सां थो वञे। अगरि कल्चर डिपार्टमेंट वेंदा त पंहिंजे पंहिंजे मुंहं सां वेंदा। मुंहिंजो शायदि भलो थी वञे, मुंहिंजो सुठो थी वञे, मुंहिंजा तालुकात थी वञनि, ऐं जेकॾहिं गॾिजी वञिजे त केतिरो मज़ो अचे। वाह वाह, सो वॾी महिरबानी ज़ाकिर भाउ, लख लाइक़, लख थोरा अव्हां जा जो अव्हां टाइम ॾिनो। लख कुर्ब तव्हांजा, लख कुर्ब अलाह साईं तव्हांखे आबाद रखे, ख़ुशि रखो। ऐं तव्हां लाइ त टाइम आहे ई आहे, तव्हां मुंहिंजा हिकिड़ा सुठा दोस्त ऐं वॾे भाउ वांगुरु मौसन बि आहियो मुंहिंजा, ऐं दुख तकलीफ़ में तव्हां मूंखे कमु बि ईंदा आहियो। लख लाइक़, अलाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे। वॾी महिरबानी, थैंक यू।